त जेल खाते में अहम मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति नाज़रीन खे आगाह कंदासीं त जेल सुप्रीडेंट अब्दुल करीम अब्बासी हैदराबाद मां बदिली करे कराची मुक़ररु कयो वियो। शहाबुद्दीन सिद्दीकी खे कराची मां बदिली करे सेंट्रल जेल हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा शेख खे प्रिंसिपल सिंध प्रिज़न्स स्टाफ ट्रेनिंग इंस्टीट्यूट हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। जेल खाते में अहम मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जेल सुप्रीडेंट अब्दुल करीम अब्बासी हैदराबाद मां बदिली करे कराची मुक़ररु कयो वियो। शहाबुद्दीन सिद्दीकी खे कराची मां बदिली करे सेंट्रल जेल हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा शेख खे प्रिंसिपल सिंध स्टाफ ट्रेनिंग इंस्टीट्यूट हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं जेल खाते में अहम मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जेल सुप्रीडेंट अब्दुल करीम अब्बासी हैदराबाद मां बदिली करे कराची मुक़ररु कयो वियो। शहाबुद्दीन सिद्दीकी खे कराची मां बदिली करे सेंट्रल जेल हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। गुलाम मुर्तज़ा शेख खे प्रिंसिपल सिंध प्रिज़न्स स्टाफ ट्रेनिंग इंस्टीट्यूट हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। जेल खाते में अहम मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जेल सुप्रीडेंट अब्दुल करीम अब्बासी हैदराबाद मां बदिली करे कराची मुक़ररु कयो वियो आहे। शहाबुद्दीन सिद्दीकी खे कराची मां बदिली करे सेंट्रल जेल हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़फ़र हकड़ो। जी ज़फ़र हकड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ज़फ़र हकड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? खाते जे अहम मुक़ररियूं ऐं बदिलियूं जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। घरू खाते सिंध पारां हैदराबाद खाते जे अहम इंतज़ामी मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि, जंहिंमें बाक़ाइदा नोटिफिकेशन जारी कयो आहे। नोटिफिकेशन मूजिबि अब्दुल करीम अब्बासी आहे हैदराबाद सेंट्रल जेल जो सुप्रीडेंट, जेल सुप्रीडेंट, उन जी ट्रांसफर कई वई आहे। कराची जो जेल सुप्रीडेंट उनखे मुक़ररु कयो आहे। अहिड़ी तरह शहाबुद्दीन सिद्दीकी आहे जेको कराचीअ खां बदिली करे हैदराबाद सेंट्रल जेल में जेको आहे उनखे सुप्रीडेंट मुक़ररु कयो आहे। जॾहिं त गुलाम मुर्तज़ा शेख खे प्रिंसिपल जेको आहे प्रिज़न स्टाफ नर्सिंग इंस्टीट्यूट हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। जी महिरबानी ज़फ़र हकड़ो तफ़सील ॾियण लाइ।